जोही बॉयज़ हाई स्कूल हाजी खान में गुज़िरियल हिकु हफ़्ते खां पीअण जे पाणी जी खोट ऐं बिजली जी बंदिश ख़िलाफ़ शागिर्दनि पारां एमएससी चेयरमैन जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। स्कूली शागिर्दनि एमएससी चेयरमैन अहमद खान लगारी, उस्तादनि गुलज़ार लगारी, सगीर लगारी, मोहम्मद उस्मान ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कंदे दाहियो आहे त स्कूल में हिकु हफ़्ते खां पीअण जे पाणी जी शदीद खोट आहे, जंहिं करे सभई शागिर्द परेशान आहिनि। हुननि चयो त हाई स्कूल हाजी खान खे जॾहिं खां समाजी तंज़ीम हैंड हवाले कयो वियो आहे, तॾहिं खां स्कूली शागिर्दनि खे का बि सहूलियत नाहे ॾिनी वई। यूएसएड जे सहकार सां ठहियल स्कूल इंतज़ामिया सां लिखत में मुआहिदा कया विया, जिन मां हिकु बि मुआहिदे ते अमल नाहे कयो वियो। हाणे त 6 खां 8 क्लास जा इम्तिहान शुरू थिया आहिनि। सख़्त गर्मी में पीअण जे पाणी जी खोट ऐं बिजली जी बंदिश शागिर्दनि खे मोगो करे छॾियो आहे। हुननि चिता ॾिनो त स्कूल में पीअण जे पाणी जी खोट वारो मसइलो हंगामी बुनियादनि ते हल कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। आकाश काॾही, सिंध एक्सप्रेस न्यूज़, जोही।